कीरतकोट भरिसां जेका मासूम मोनिका लाड़िक सां ज़्यादती करे उनखे क़तल करे वियो आहे, उनजे लाइ असां पुरज़ोर हीअ एहतिजाज करे रहिया आहियूं ऐं नाअहल हुकूमत सां मुतालबो था कयूं त जल्द उन कातिलनि खे फ़ौरन गिरफ़्तार कयो वञे। हीउ को नओं वाक़ियो न आहे, हीउ लगातार ही सिंध ते हीउ वाक़िया थींदा रहनि था। इन जी ज़िम्मेवार सिंध हुकूमत आहे, छो त अगरि सिंध हुकूमत इन्हनि खे सरेआम हिक बि कातिल हारामीअ खे फांसी चाढ़े त अहिड़ो वाक़ियो वरी पेश ई कोन थींदो कॾहिं बि। सो हीअ हुकूमत जेका नाअहल इन्हनि खे सरेआम छूट ॾिए थी, जेके मासूम न्याणियुनि से जाननि सां खेॾनि था, ज़्यादती था कनि, हुनखे पंहिंजे हवस जो निशानो बणाए ऐं हुनखे मारीनि था। इंसाननि जी नींगरी ज़्यादती ॾाढा ई कई वई आहे, उन खां बाद में हुनखे क़तल कयो वियो आहे। जीअं सिंध क़ौमी महाज़ जे असां हुकूमत खे चेतावनी था ॾियूं 72 घंटनि में जेकॾहिं मासूम गिरफ़्तार सरेआम फांसीअ ते नथा चाढ़िया वञनि, ॿी सूरत हाल में असां जिस्कम चेयरमैन भाऊ अमजद मैसर ऐं सनान खान कुरैशी सां गॾिजी असां बबलो बाईपास बंदि कयो वेंदो ऐं हिन धरणे खे अञा वधायो वेंदो। असां 72 घंटनि जी इन्हनि खे चेतावनी ॾियूं था ऐं नाल हुकूमत घटायो वञे। आए ॾींहुं को न को असांजी सिंध में अहिड़ो इशू थिए थो, केॾी महिल नियाणियुनि खे तज़लील कयो थो वञे, केॾी महिल नियाणियुनि जा असां लाश था खणूं।